नवा खे अपडेट कंदा हलूं त जैकबाबाद में गैस चोरी करण वारे केस में ॾोहो साबित थियण ते जवाबदार खे 5 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अदालत ठुलवासी फिदा सरकी खे 5 साल कैद ऐं 20,000 रुपया दंड जी सज़ा ॿुधाई आहे, जॾहिं त जवाबदार फिदा सरकी दुकान अंदरि गैस चोरी करे जनरेटर हलाईंदो हो। इहा अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। जैकबाबाद में जिथे गैस चोरी करण वारे केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 5 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अहम ख़बर अवां खे अपडेट कंदा हलूं। इन हवाले सां राब्तो कयो आहे नवाज़ सोलंगी सां। जी नवाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु ही ठुलवासी जवाबदार हुयो जेको 2 साल अॻु में उनखे स्विगी समझदारनि चोरी कंदे गैस चोरी कंदे पकड़ियो हुयो ऐं उनजे मथां FIR दाख़िल थी हुई। ही ठुल शहर में जो दुकान हुयो, जो दुकान में गैस चोरी करे जनरेटर हलाईंदो हुयो, उन ते तिनजे ख़िलाफ़ इहा कार्रवाई थी। 2 साल अॻु में उनजे मथां केस दाख़िल थियो। अॼु केस जो ॾोह उनजे मथां साबित थियण ते उनखे 5 साल सज़ा ॾिनी वई आहे ऐं 5 साल सज़ा खां अलावा उनजे मथां दंड बि मुक़ररु कयो आहे। दंड न ॾियण जी सूरत में 6 महीना वधीक सज़ा काटींदो। सज़ा खां पोइ अहिड़ी सज़ा मिलण खां पोइ फौरी तौर उनखे डिस्ट्रिक्ट जेल जैकाबाद मुंतक़िल कियो आहे, जितां उनखे सेंट्रल जेल सखर नेण जी तयारियूं कयूं आहिनि। जी ठीकु आहे नवाज़, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।